नाज़रीन, भिरिया सिटी में सहाफ़ी अज़ीज़ मेमण के खून से इंसाफ़ लाइ सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। रिपोर्ट करे रहियो आहे राणा अब्दुल सत्तार। जी राणा अब्दुल सत्तार। भिरिया सिटी प्रेस क्लब आॾो पूरे ज़िले के मुख़्तलिफ़ शहरन में आयल सहाफ़िन पारा शहीद अज़ीज़ मेमण के कत्ल के मुख्य जवाबदार मुश्ताक शहतो की गिरफ़्तारी लाइ एहतजाजी मुज़ाहरे बाद धरणो हयो वियो आहे। अचो त इन सिलसिले में कलम धणिन खां पुछूं त इन्हनि जो कहिड़ा मुतालबा आहिनि। अज़ीज़ मेमण जो 16 फरवरी 2020 ते क़त्ल कयो वियो ऐं वॾी टेक्निकल अंदाज़ के उन्हें शहीद कयो वियो। असांजी आला इंतज़ामिया उनखे पहिरीं त हिकिड़ो ख़ुदकशी ऐं तबई मौत करार ॾिनो, पर हिननि सहाफ़ी कलम धणिन जी जदोजहद सां इहो साबित थियो त अज़ीज़ मेमण न ख़ुदकशी कई न ई हुन माना तबई मौत थियो, उनखे क़त्ल कयो वियो। शहीद अज़ीज़ के क़त्ल के 8-9 महीना गुज़रिया आहिनि, पर हितां जी इंतज़ामिया लापरवाह SSP नौशर फिरोज़ को भी एक जो मुख्य कातिल उन्हें गिरफ़्तार करना तैयार न आहे। IOT सहाफ़ी सरापा एहतजाज बणियल आहिनि। सॼे ज़िले जा सहाफ़ी हिक ही प्लेटफॉर्म ते गॾु थी विया आहिनि ऐं असांजो इहो ई मुतालबो आहे त अगरि फौरी तौर ते शहीद सहाफ़ी अज़ीज़ मेमण जो मुख्य कातिल मुश्ताक शहतो खे गिरफ़्तार न कयो वियो त हिन खां पोइ असां चौथे मरहले में चेयरमैन साहब पाण ऐलान कंदो त मोरो या SSP ऑफिस नौशरो फिरोज़ जे ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो लॻाए धरणो लॻाए असां वेही रहंदासीं। असांखे त इहो वफ़ाक़ी तौर सिंध हुकूमत ते अफ़सोस थो थिए त असांजे बहादुर सहाफ़ी जेको असां अज़ीज़ मेमणो शहीद थी वियो, उन पंहिंजे कलम जे नौक सां हमेशह सच लिखियो ऐं सच लिखण जे करे हिनखे जेको शहीद कयो उन पंहिंजी ज़िंदगीअ में ॿुधायो त मूंखे काफ़ी थ्रेड्स आहिनि, मूंखे जान जो ख़तरो आहे। सो हुन ॿुधायो, तंहिंजे बावजूदि बे हुकूमत पारां जेको आहे 9 महीना गुज़रिया आहिनि। उनजो जेको मुख्य कातिल आहे, जेको मास्टर माइंड आहे मुश्ताक शहतो, उनखे जेको आहे पुलिस गिरफ़्तार न करे सघी आहे, जेका हुकूमत जी नाअहली आहे। पूरे ज़िले के सहाफ़िन पारा भिरिया सिटी प्रेस क्लब वारो जेको अॼु एहतजाजी मुज़ाहरे बाद धरणो आयो आहे, इन्हनि जो हुकूमत का इहो मुतालबो आहे त शहीद अज़ीज़ मेमण के कत्ल में मुलवस मुख्य मास्टर माइंड मुश्ताक शहतो के जेकॾहिं गिरफ़्तार कयो वञे ऐं जेके कत्ल में ॻुझा हथ जेके आहिनि उन्हनि खे ज़ाहिर कयो वञे। इन्हनि सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो आहे त वफ़ाक़ पारां JIT जोड़े ऐं जेके कत्ल में मुलवस हथ जेके आहिनि उहे ज़ाहिर कया